अहम खबर अवां के ॾियो पे नाज़रीन। PTI अगवान शीरी मज़ारी के अॼु गिरफ़्तार किया वियो हो। अदालत में इहो केस हलियो ऐं अदालत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो आहे त फ़ौरी तौर शीरी मज़ारी के आज़ाद कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे आगाह कयो पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में इन केस जी ॿुधणी थी आहे। इन दौरान अदालत तरफ़ां हुकुम ॾिनो वियो आहे त फ़ौरी तौर ते शीरी मज़ारी के आज़ाद कयो वञे। PTI जी गिरफ़्तार कयल अगवान शीरी मज़ारी के इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश कयो वियो। शीरी मज़ारी चयो त मूंखे गाॾी मां गिले गिरफ़्तार कयो वियो ऐं फ़ोन बि खसी वई। मुंहिंजी गिरफ़्तारी में शहबाज शरीफ़ ऐं राणा सनाउल्ला जो हथ आहे। चीफ जस्टिस अतर मैनुल्लाह शीरी मज़ारी जे अगवा बाबति संदसि धीअ जी दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। चीफ जस्टिस हुकुम ॾिनो आहे त फ़ौरी तौर ते शीरी मज़ारी के आज़ाद कयो वञे। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन। चीफ जस्टिस जो चवणो हो त हर हुकूमत जो रवैयो ऐं रद्द-ए-अमल मायूस कंदड़ रहियो। स्पीकर जी इजाज़त खां सवाइ गिरफ़्तारी नथी करे सघिजे। ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ईमान मज़ारी जी दरख़्वास्त ते शीरी मज़ारी के राति 11:30 वॻे ताईं अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो हो। अपडेट्स मालूम कंदासीं ज़ुल्फ़कार गुरामानी खां। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे अदालत तरफ़ां। जी, हींअर अदालत शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं उन खां अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट शीरी मज़ारी जी गिरफ़्तारी ते विफ़ाक़ी हुकूमत के जुडिशल इंक्वायरी करण जो भी हुकुम ॾिनो। जॾहिं शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुकुम ॾिनो वियो त उन वक़्तु शीरी मज़ारी जो इहो चवणो हो त मुंहिंजी मोबाइल बि हिननि वटि आहे, मूंखे मुंहिंजी मोबाइल बि वापसि करायो। शीरी मज़ारी इन हुकुमनामे वारे वक़्त में बार बार इहो अदालत की इहा दरख़्वास्त कंदी रही त जेका मुंहिंजी मोबाइल आहे उहा मोबाइल बि मूंखे वापसि कराई वञे। उन खां अॻु जॾहिं ईमान मज़ारी जे तरफ़ां जुडिशल इंक्वायरी कराइण जे हवाले सां इस्लामाबाद हाई कोर्ट खे दरख़्वास्त कई पई वई त हिन वाक़िए ते जुडिशल इंक्वायरी कराई वञे त उन वक़्तु जेकी हिते इंतिज़ामिया सां लाॻापियल जेके एडवोकेट जनरल ऐं ॿिया हुआ उन्हनि इहो चयो त हिन मामले ते जुडिशल इंक्वायरी न कराई वञे। जंहिं ते ईमान मज़ारी जेका हिते मौजूद हुई उन चयो त जुडिशल इंक्वायरी कराइण खां कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां इन मामले ते ढिजो था त जुडिशल इंक्वायरी न थियणु घुरिजे। हिते बार बार इहो चयो वियो त शीरी मज़ारी खे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं उन हवाले सां एडवोकेट जनरल जो चवणो हो त जीअं ई वज़ीर आला खे ख़बर पई त फ़ौरी तौर ते उनखे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। उन ते अदालत इहो मालूम करण जी कोशिशि कई त बाज़ाब्ता तौर ते जेकॾहिं को इदारो गिरफ़्तार करे त उनजी आज़ादी जो हुकुम केरु ॾेई सघे थो। हीअ जेका सूरत हाल आहे इन सूरत हाल में जेका मायूस कंदड़ सूरत हाल आहे हुकूमत जी। उन खां अॻु मतीउल्लाह जान जी जेका गिरफ़्तारी थी उहो केस बि हींअर ताईं उन केस में बि हींअर ताईं जेका मामला आहिनि उहे तय न आहिनि थी सघिया। आख़िर ही सूरत हाल कीअं तय थींदी? क़ौमी असम्बली जी मेंबर हुई शीरी मज़ारी, उन हवाले सां छा स्पीकर खां मालूमात वरिती वई त शीरी मज़ारी जी गिरफ़्तारी खां अॻु में स्पीकर खे ॿुधायो वियो। उन ते इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त शीरी मज़ारी इस्तीफ़ा ॾेई चुकी आहे। जंहिं ते अदालत इहो चयो त शीरी मज़ारी इस्तीफ़ा ज़रूरु ॾिनी आहे पर शीरी मज़ारी जी इस्तीफ़ा क़बूल नाहे थी, डी नोटिफाई नाहे कयो वियो। शीरी मज़ारी समेत जेके PTI जा मेंबर आहिनि उन्हनि खे डी नोटिफाई नाहे कयो वियो। जंहिं ते इहो बार बार चयो वियो त जुडिशल इंक्वायरी कराइण जे बजाए का ॿिए तरीक़े जी इंक्वायरी कराई वञे पर जुडिशल इंक्वायरी न कराई वञे। जंहिं ते ईमान मज़ारी चयो त जुडिशल इंक्वायरी कराइण में कहिड़ी तकलीफ़ आहे हुकूमत खे। हींअर शीरी मज़ारी खे इस्लामाबाद हाई कोर्ट आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जुडिशल इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे। इहो मालूम कयो वञे त शीरी मज़ारी खे कीअं गिरफ़्तार कयो वियो, उनजी बाज़ाब्ता तौर ते जुडिशल इंक्वायरी कराई वञे। शीरी मज़ारी हींअर दरख़्वास्त कई आहे त जेका मुंहिंजी मोबाइल आहे हिननि वटि यानी जेकी इस्लामाबाद पुलिस या जेका पुलिस गिरफ़्तार करे डेरा गाज़ी खान ॾांहुं मुंतक़िल करे रही हुई उन पुलिस वटि मुंहिंजी मोबाइल आहे, उहा मोबाइल बि मूंखे वापसि कराई वञे। हींअर अदालत इन हवाले सां हुकुम ॾेई छॾियो आहे त शीरी मज़ारी खे फ़ौरी तौर ते रिहा कयो वञे। उन खां अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदरि IG खां इहो मालूम करण जी कोशिशि कई वई त इन हवाले सां तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो त शीरी मज़ारी कीअं गिरफ़्तार थी। जंहिं ते IG इस्लामाबाद जो इहो चवणो हो त मूं अॼु ई पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालियूं आहिनि। चीफ जस्टिस IG खे चयो त तव्हांखे हिन मामले जी ज़िम्मेवारी क़बूल करणी पवंदी। बहसियत इस्लामाबाद पुलिस जे चीफ जे तव्हांखे ज़िम्मेवारी संभालणी पवंदी। जेका ज़िम्मेवारी हींअर तव्हांजे मथां अचे थी त कीअं
गिरफ़्तार थी आहे। मजमूई तौर ते हींअर ही जेका 11:30 वॻे ॿुधणी शुरू थी ऐं उन हवाले सां श्री मज़ारी खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। अदालत पुलिस खे चयो आहे त फौरी तौर ते श्री मज़ारी खे आज़ाद कयो वञे, जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे चयो आहे त हिन सॼे मामले जी जुडिशियल इंक्वायरी बि कराई वञे। हींअर श्री मज़ारी ऐं श्री मज़ारी समेत जेके PTI जा मरकज़ी अॻवान आहिनि उहे हिते इस्लामाबाद हाई कोर्ट में मौजूदु आहिनि। श्री मज़ारी खे हिते 11:30 वॻे इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम ते इस्लामाबाद हाई कोर्ट जी बिल्डिंग में पहुचायो वियो ऐं उन दौरान श्री मज़ारी खां इहो मालूम करण जी कोशिशि कई वई त तव्हां सां कहिड़ी सूरत हाल पेश आई मीडिया जे तरफ़ां बि ऐं अदालत जे अंदरि बि। श्री मज़ारी इहो चयो त जिन खे गिरफ़्तार कयो उन्हनि मेडिकल कराइण जे हवाले सां चयो त तव्हांजो पहिरियां ई मेडिकल थींदो त जीअं इहो तइ थी सघे त तव्हां सफ़र जे क़ाबिल आहियो या सफ़र जे क़ाबिल न आहियो, पर मूं इनकार कयो। उन्हनि मुंहिंजो मोबाइल वरितो। कलर कहार वारे इलाइक़े में जिते मोटर विया आहे उते पहुचण खां पोइ उन्हनि मुंहिंजी जेका जंहिं गाॾी में गिरफ़्तार करे खणी पिए विया उतां उन्हनि वापसि कयो ऐं हींअर हिते पहुती आहियां। राना सनाउल्ला ऐं शहबाज शरीफ़ जे लाइ चयो वियो त उन्हनि जे चवण ते तव्हांखे गिरफ़्तार कयो आहे। हींअर अदालत श्री मज़ारी खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं इन वाक़े ते जुडिशियल इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे त वाक़े ते जुडिशियल इंक्वायरी करे तहक़ीक़ कयो वञे, उनजी जांच कई वञे त इहो सॼो वाक़ियो कीअं पेश आयो आहे। इन खां अॻु में मतीउल्लाह जान जी गिरफ़्तारी जो या उनखे खणण जो वाक़ियो बि पेश आयो ऐं उहो मामिलो बि हींअर ताईं उनखे बि उहो बि तइ न थी सघियो त उहो कीअं वाक़ियो थियो। हीउ जेको वाक़ियो आहे इनखे जुडिशियल इंक्वायरी करे उनखे हक़ीक़ी शिकल ॾिनी वञे त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे। जी ज़ुल्फ़िकार, हिन वक़्तु बि ॿुधणी जारी आहे? जी, हींअर फौरी तौर ते श्री मज़ारी खे आज़ाद करण जो हुकुम ॾियण खां पोइ जेकी हिते जेकी इस्लामाबाद जो IG ऐं डिप्टी कमिश्नर जेके मौजूदु हुआ उहे पंहिंजो मौक़िफ़ ॾेई रहिया आहिनि। डिप्टी कमिश्नर खां बि मालूम कयो पियो वञे। एडवोकेट जनरल इन हवाले सां अदालत खे इहा दरख़्वास्त करे रहियो आहे त जेकॾहिं जुडिशियल इंक्वायरी जो हुकुम जेको तव्हां ॾेई रहिया आहियो जेकॾहिं इन जी जॻह ते एडवोकेट जनरल इहा दरख़्वास्त करे रहियो आहे त असां हिनखे इन जी इंक्वायरी ज़रूरु कराईंदासीं, पर जेको हमज़ा शहबाज़ आहे ऐं उन खां अलावा जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे इस्लामाबाद जी पुलिस आहे उन फौरी तौर ते आज़ादी जो हुकुम अॻु में ई ॾेई छॾियो हो त हिन सॼे मामले ते उहा असांजी दरख़्वास्त क़बूल कई वञे। पर हींअर जेका ॿुधणी आहे उहा इन हुकुम सां श्री मज़ारी खे फौरी तौर ते रिहा कयो वञे ऐं उन खां पोइ जुडिशियल इंक्वायरी जो बाज़ाब्ता तौर ते हुकुम ॾियण खां पोइ जेका ॿुधणी आहे उहा अदालत जे अंदरि हींअर चीफ जस्टिस बि मौजूदु आहिनि ऐं जेके चीफ जस्टिस खां अलावा जेके वकील, एडवोकेट जनरल, IG, डिप्टी कमिश्नर श्री मज़ारी उन खां अलावा जेके PTI जा मरकज़ी अॻवान आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। पर जेका ॿुधणी आहे उहा इन हुकुम सां मुकमल थी आहे त श्री मज़ारी खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। ठीक है, वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार गुरामानी अपडेट करण जे लाइ। इस्लामाबाद जो अमलदार, डिप्टी कमिश्नर, एडवोकेट जनरल, IG इस्लामाबाद इन वक्त अदालत अंदर मौजूद है। इस्लामाबाद में अॼु PTI अॻवान श्री मज़ारी के गिरफ़्तार किया वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मैनुल्लाह तरफा IG इस्लामाबाद ते सख्त कावड़ जो इज़हार किया वियो। IG इस्लामाबाद को भी जवाब न ॾेई सघियो। IG इस्लामाबाद सिर्फ़ इहो जवाब ॾिनो त मूंखे इन मामले जी ख़बर न आहे, मूं अॼु ई ऑफिस ज्वाइन कयो आहे। IG इस्लामाबाद के चीफ जस्टिस इहो चयो त अव्हांखे इन मामले जी ज़िम्मेवारी खणणी पवंदी। एडवोकेट जनरल तरफा इहो चयो वियो त जुडिशियल इंक्वायरी जेका आहे उहा न कराई वञे, इन मामले जी जांच कंदासीं। जंहिं ते ईमान मज़ारी जो इहो चवणु हो त छो अव्हांखे कहिड़ी गिणती आहे जेकॾहिं जुडिशियल इंक्वायरी थिए थी त अदालत तरफां इहो हुकुम ॾिनो वियो आहे त फौरी तौर ते श्री मज़ारी खे आज़ाद कयो वञे। गॾोगॾु वफ़ाक़ी हुकूमत खे जुडिशियल कमीशन बनाइण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे अदालत तरफां ऐं अदालत जो चवणु आहे त जुडिशियल कमीशन जोड़े TURs अदालत में पेश कया वञनि। अव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, हिन वक़्तु ॿुधणी जेका आहे उहा जारी आहे। IG इस्लामाबाद, एडवोकेट जनरल ऐं डिप्टी कमिश्नर जेको आहे उहो पिणु हिन वक़्तु अदालत अंदरि मौजूदु आहिनि। PTI अॻवान श्री मज़ारी अंदरि मौजूदु आहे। संदसि धीअ ईमान ज़ैनब मज़ारी जेका आहे उहा पिणु अदालत अंदरि मौजूदु आहे, जंहिंजी दरख़्वास्त ते इहा ॿुधणी जेका आहे उहा जारी आहे। PTI जी गिरफ़्तार कयल अॻवान श्री मज़ारी के अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश कयो वियो आहे। खेसि आज़ाद करण जो इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां हुकुम जारी कयो वियो आहे।